अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सुपर 30 में भली कार आऊं आया दुआ बुटो। गंबरची गम्स अस्पताल भरिसां नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथायो आहे। अजीब लाखो जी रिपोर्ट मूजिब पुलिस ॿुधायो त लाश अस्पताल भरिसां मिलियो आहे। लॻे थो त नशे वापराइण सबबि फौत थी वियो आहे। जे बाबति वधीक जांच करियूं पिया। पक्का शंग भरिसां फेसगंज भंगो विहण रोड ते डंपर जी मोटरसाइकिल के टक्कर सबबि नौजवान फौत थी वियो। राणा कमर समाज जी रिपोर्ट मूजिब हादसे में गोच नूर मोहम्मद शहरवासी ज़ुहैब शर ज़ख्मी थी पियो, जंहिंखे नवाब अस्पताल नई दे दमधड़ीअ हवाले कयो। पुलिस डंपर के तहवील में वठी डंपर मालिक कासिम ब्रोही के गिरफ्तार करे वरितो। सखर में जीए सिंध रहबर कमेटी के धरने में शिरकत कंदड़न खिलाफ एफआईआर दाखिल कई वई। अब्दुल गफूर शेख की रिपोर्ट मूजिब जैसन चेयरमैन रियाज चांडियो, न्याज कलानी, असलम खुरपुरी, पुनल सारियो खिलाफ केस दाखिल कयो वियो। एफआईआर में ॼाणायो वियो आहे त धरने दौरान बग़ावत लाइ भड़काइण हाज़िर सर्विस ऐं रिटायर फौजियुनि खिलाफ ॻाल्हायो वियो। गैर कानूनी मेड़ करे रोड रस्ता ब्लॉक कया विया। केस में 7 ॼणा नामज़द कया विया आहिनि। शेदादकोट में वैगन ऐं मोटरसाइकिल में ज़ोरदार टक्कर, नीगर पोइ 13 खां वधीक ज़ख्मी थी पिया। सद्दाम सोलंगी जी रिपोर्ट मूजिब शेदादकोट खां हैदराबाद वेंदड़ मुसाफ़िर वैन गोलोबा वटि मोटरसाइकिल सां टकराइजी वई, जंहिं सबबि मोटरसाइकिल सवार 13 वरियनि जो वहीद खोसो मौके ते फौत थी वियो। पोती नीगर जो लाश घर पहुचाइण ते घर में कोहराम मची वियो। वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो। बिरास्टी में क़ौमी शाहराह नौजवान के खंभण की कोशिश मुज़म्मत ते ज़ख्मी थी पियो। नदी मंगी की रिपोर्ट मूजिब अणॼातल कार सवार बिरास्टी वासी 2 नौजवान के ज़ोरीअ खंभण की कोशिश कई। मुज़म्मत ते शागिर्दनि जे समाजी तंज़ीम जे अॻवान शहबाज हैदर ऐं कामरान कलोड़ो ज़ख्मी थी विया। इतलाह ते वारसनि ऐं दोस्तनि पहुची 2 ज़ख्मियुनि खे अस्पताल पहुचायो, जिते तिबी इमदाद ॾिनी वई। मांझान बरसा सन में एसयूपी पारां वधंदड़ चोरियुनि जी वारदातुनि खिलाफ शटर बंद हड़ताल करे रैली कढी वई। वज़ीर नोहाणी की रिपोर्ट मूजिब शहर में अमन की बहालीअ लाइ शटर बंद हड़ताल करे रैली कढी वई। थाणे अॻियां धरणो हयो वियो। अॻुवाणनि जो चवणो त शहर में बदअमनीअ जी बाहि ॿरी पई आहे। ॾोही वारदातुनि ते ज़ाब्तो आंदो वञे। सन थाणे जे एसएचओ एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो। घोसपुर में मुफ्ती शाहिद शेख के वारसनि खां धाड़ियलनि तरफ़ां 4 भेरो फोन करे 15 लाख रुपया भुम तलब कयो वियो। अब्दुल गफूर उगाई की रिपोर्ट मूजिब वारसनि ॿुधायो त असीं ग़रीब आहियूं, परेशानी सबबि मज़दूरी बि नथा करे सघूं। बच्चा लंघण काटे रहिया आहिनि, एतिरा पैसा काथां आणियूं आहे जी सिंध पारां नोटिस वठी मुख्फी खे बाहियाब करायो वञे। मांझान में रेल गाड़ी जे टक्कर सबबि गोच का साईवासी नौजवान फौत थी वियो। रिपोर्ट मूजिब 25 वरियनि जो चावे सांद मोहन जो दड़ो एक्सप्रेस जे टक्कर में फौत थी वियो। पुलिस लाश तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। खरपुर भरिसां गोठ भाणो फुलपोटो में जवाबदारनि गोलियूं हणी पीरसनि खे क़त्ल करे छॾियो। शबीर फुलियो की रिपोर्ट मूजिब हथियारबंदनि जी फायरिंग सबबि 60 वरियनि जो मोहम्मद इसाक फुलपोटो गोलियुनि जो खाज बणिजी वियो। पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। वारसनि ॿुधायो त पीरसनि खे फुलपोटा बिरादरी जे 2 धुरनि में हलंदड़ तकरार सां क़त्ल कयो वियो आहे। बाबड़े भरिसां मसूवा पुल वटि रहवासन अणॼातल शख़्स जो लाश ॾिसी पुलिस खे इतला ॾिनो। हबीब रहमान चाचर की रिपोर्ट मूजिब इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस ॿुधायो त लाश जी सुञाणप धाड़ियल यासीन शहर तोड़ती आहे, जेको डीएसपी उबाबड़ो ऐं 2 एसएचओ समेत 5 एहलकारनि जे क़त्ल में मुलवस हो। उमरकोट के मुनू माले पाड़े में बिजली के थंबे में करंट लगने सबब नौजवान मुकेश माली फौत थी वियो। सोहेल कुंभर की रिपोर्ट मूजिब पोती जो माड़ अस्पताल मुंतकिल करे जरूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो, जंहिं बाद पोती के घर में कोहराम मची वियो। एसएसपी जामशोरो तारिक नवाज सब इंस्पेक्टर नेक मोहम्मद खोसो के
CIA जामशोरो इंचार्ज मुकर्रर करे छॾियो। एजाज मुगल जी रिपोर्ट मूजिब CIA इंचार्ज मुकर्रर थींदड़ सब इंस्पेक्टर नेक मोहम्मद कोसो 2 भेरा अॻु मुअतल ऐं नौकरीअ तां पिणु बरतरफ़ थी चुको आहे। वाज़िह रहे त 2021 में चर्च स्मगलिंग केस में पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार करण बैदि CIA सेंटर खे सील कयो वियो हो। रतो दिरोवासी नौजवान ज़ाहिद हुसैन सोलंकी तरफ़ां वेसू वलहण दौरान 2 करोड़नि जो कर्ज़ थियण बैदि गुर्दो विकिणण जो ऐलान कयो। मुज़फ़र अली भोसला जी रिपोर्ट मूजिब नौजवान ॿुधायो त कर्ज़ ॾियण ख़ातिर घर जो अलह-तलह विकिरो कयो आहे, पर अञा ताईं कर्ज़ नथो लहे जे सबबि 1.5 करोड़ में गुर्दो विकिणण चाहियां थो। कंजारे में जेस्कम जे सर ते शहरनि पारां मंशा जे विकिरे ख़िलाफ़ हारून कलोड़ो जी अॻवानी में रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट मूजिब मुज़ाहिरीन जो चवणो त मंशा सबबि नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे, पर पुलिस ज़ाब्ते लाइ के बि संजीदा कदम न पई खणे। इन्हनि IG सिंध ऐं ॿियनि इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हंगामी बुनियाद ते मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे नौजवान नस्ल खे तबाह थियण खां बचायो वञे। नवाबशाह में ॻोठ फ़कीर अलहदा जमाली जे रहवासियुनि पारां चोरी जे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयल नौजवान जी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो वियो। इशफाक मलिक जी रिपोर्ट मूजिब मुज़ाहिरीन ॿुधायो त चोरीअ जे कूड़े इल्ज़ाम हेठि जवाबदार नौजवान शेर अली पुट अलहदा जमाली खे लठू हणी क़त्ल कयो। पुलिस केस में दाख़िल नथी करे जवाबदार मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। नाला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। सालिया पुट बरसाव ॻोठ बख्शण चाकराणी में पोरत शबन शेख जे घर खे बाहि लॻण सबबि समूरो सामान अलह तलह सड़ी रख थी वियो आहे। गुलाम यासीन बमरे जी रिपोर्ट मूजिब पोरियो जो चवणु आहे त घर सड़ण बैदि हू कुटुंब समेत खुलियल आसमान हेठि वेठल आहे। वस वारनि पारां माली मदद करे परेशानी खां आजो कयो वञे। भटाणी बरसाव ॻोठ कुतुबुद्दीन भुट्टो में इतफाक़ी गोली लॻण सबबि 2 वार ज़ख़्मी थी पिया। मोहम्मद अली मढ़ल जी रिपोर्ट मूजिब ॻोठाणे बदमनी सबबि पिस्टल वठी आया। चेक करण दौरान फायरिंग थियण सबबि 14 वरियनि जो गुलाम मुस्तफ़ा भुट्टो ऐं 4 महीननि जो अब्दुल गफ़ार भुट्टो ज़ख़्मी थी पियो। खेनि तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिब फायरिंग कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे संदनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। सिजावल जोड़े में इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जी हुकूमत निगरान सिंध हुकूमत पारां शफ़ाफ़ चूंडूं कराइण लाइ ज़िले कंबर शेदादकोट में असिस्टेंट कमिश्नर जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं। जाबिर अली मैसर जी रिपोर्ट मूजिब असिस्टेंट कमिश्नर ज़ैनुल आबिदीन मंगसी खे कुबूस सईद खान मां बदिली करे सिजावल जोड़े जो मुक़रर कयो वियो। बाजे में DEO लाड़काड़ू ज़िले जे समूरनि तइलीमी इदारनि जे प्रिंसिपलनि हेड मास्तरनि ऐं हेड मास्टरियाणियुनि खे लेटर जारी करे छॾियो। DEO मूजिब स्कूल अंदरि हलंदड़ क्लासनि दौरान सोशल मीडिया जे इस्तेमाल खां पासो कयो वञे ऐं हिदायतुनि ते अमल यकीनी बणायो वञे। टंडो अलियार में आल सिंध लेडी हेल्थ वर्कर्स एंड एम्प्लॉइज यूनियन पारां पोलियो मुहिम जे बाइकॉट ऐं एहतिजाज करण जो ऐलान कयो वियो। इम्तियाज़ कसकेली जी रिपोर्ट मूजिब लेडी हेल्थ वर्कर जो चवणु आहे त जेकर संदन नाजाइज़ मुतालबा न मञिया विया त मरकज़ी सदर हलीमा लगारी जी अॻवानी में डिप्टी कमिश्नर टंडो अलियार ऑफिस आॾो एहतिजाज कयो वेंदो। ओस्मान शाहूड़ी में डासूड़ी पुलिस कार्रवाई दौरान एक जवाबदार के गिरफ्तार करने की दावा कई है। नबी बख्श खसकेली की रिपोर्ट मूजिब पुलिस ॿुधायो त कार्रवाई दौरान मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल जवाबदार अब्दुल सत्तार लुंड के गिरफ्तार करे जेल उमाणियो वियो आहे। मीरवा गोरचाणी शहर ऐं भर पासे जे रोडनि रस्तनि ते गटरनि जो गंदो पाणी बीहजी वञण सबबि रहवासी सख़्त ॾुखियाईनि जो शिकार थी विया आहिनि। अरशद अली रुस्तमानी जी रिपोर्ट मूजिब रहवासियुनि ॿुधायो त टाउन कमेटी जी लापरवाही सबबि गंदो पाणी घिटियुनि में काहे पियो आहे। असिस्टेंट कमिश्नर ऐं ॿियनि पारां तहरीफ़ वठी पेश ईंदड़ परेशानी खां आजो कयो वञे। वर्कशॉप बरसा खिरपुर पुलिस कार्रवाई दौरान अगवा ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल रूपोश जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। ज़ुल्फ़कार शर्ट जी रिपोर्ट मूजिब पुलिस ॿुधायो त हिकु घर ते छापो हणी जवाबदार गुल जाफ़री खे गिरफ़्तार करे वधीक जांच कई पई वञे।
ओस्मान शाहुड़ी शहर ऐं भरपासे में अखियुनि जो वायरस पखेड़जी वियो। मर्दनि ऐं औरतुनि समेत ॿारड़ा बि मुतासिर थी विया। नबी बख्श खसकेली जी रिपोर्ट मूजिब शहर ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में अखियुनि जो वायरस पखेड़जी वियो आहे, जंहिं सबबि ॿारनि समेत केतिरा ई रहवासी मुतासिर थी विया आहिनि। रहवासियुनि पारां वाहुर करण जो मुतालबो कयो वियो। मिठियाणी भरिसां गुलाम अली सोलंकी स्कूल में सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आमिर अली मलिक जी रिपोर्ट मूजिब उस्ताद मोहसन ऐं ॿियनि जो चवणु हो त स्कूल में 100 खां वधीक शागिर्द पढ़नि त जिते फ़क़ति हिकु उस्ताद मुक़ररु आहे, जंहिं सबबि ॿारनि जी तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। तालीम खाते जे आला इख्तियारनि पारां ॼाणायल स्कूल में बुनियादी सहूलियतूं फ़राहम करे ॿारनि जी तालीम तबाह थियण खां बचायो वञे। नसीराबाद शहर ऐं भरपासे में बदअमनी वधी वञण सबबि रहवासी सख़्त परेशानीअ जो शिकार थी विया। रिपोर्ट मूजिब रहवासियुनि ॿुधायो त नूनारी मुहल्ला में जवाबदार सिकंदर अली कांधड़ो जे दुकान जा ताला टोड़े रोक रक़म ऐं ॿियो सामान खणी विया। पुलिस पारां को बि तहरीक नथो वरितो वञे। रहवासियुनि मुतालबो कयो त ॼाणल इलाइक़े में बदअमनी ते ज़ाब्तो आणे अमन अमान बहाल कयो वञे। आगरा शहर ऐं भरपासे में चोरनि ऐं फुरनि जी वारदातुनि में वार थियण सबबि इलाइक़े वासियुनि में ख़ौफ़ पखेड़जी वियो आहे। जीएम बुरड़ो जी रिपोर्ट मूजिब रहवासियुनि ॿुधायो त हाणे ॼातल हथियारबंदनि जे तौर ते रहवासियुनि ज़मीर सियाल जे दुकान मां 24 सोलर प्लेटूं ऐं ॿियो सामान फुर करे विया आहिनि। रहवासियुनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त बदअमनी जो नोटिस वठी अमन बहाल कयो वञे। प्यारो स्टेशन शहर ऐं भरपासे में चोरनि ऐं फुरनि रोज़ मामूल बणिजी वञण सबबि रहवासी सख़्त ॾुखियाईनि जो शिकार थी विया आहिनि। रिपोर्ट मूजिब ॻोठ हाफ़िज़ अबू बकर मां जवाबदार पोरियत हाफ़िज़ निसार समूह जे घर मां मेंहिं काहे विया आहिनि। इतला ॾियण बावजूदि पुलिस न पहुची। रहवासियुनि ॿुधायो त इलाइक़े में पोरूं ऐं चोरनि जूं वारदातूं वधी रहियूं आहिनि। तहरीक वठी अमन अमान क़ाइमु कयो वञे। ककर जे हायर सेकेंडरी स्कूल मां चौथो भेरो चोरीअ जी वारदात थी आहे, पर पुलिस अञा ताईं कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी आहे। रिपोर्ट मूजिब स्कूल इंतिज़ामिया ॿुधायो त अणॼातल जवाबदार स्कूल मां 4 सोलर प्लेटूं ऐं हिकु पाणीअ जो मोटर खणी विया आहिनि। इतला ॾियण बावजूदि पुलिस को बि तहरीक नथी वठे। आला इख्तियारनि पारां नोटिस वठी चोरनि ते ज़ाब्तो आंदो वञे। कोटड़ी जे सिकंदराबाद कॉलोनी में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी तलपीरसन फोत थी वियो। एजाज़ मुगल जी रिपोर्ट मूजिब 3 ॾींहं अॻु गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थियल ख़ान मोहम्मद मुगल हैदराबाद अस्पताल में दम ॾिनो। पोती पीरसन जो लाश घर पहुचाइण ते घर में रोज राड़ो मची वियो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जो सुपर 30 ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स ॾिसंदा रहो 30 TV न्यूज़।